सिंधवासी गर्मीअ जी सख़्त लहर खे मुंहुं ॾियण लाइ थी वञनि तयार। पीटीएम सूबे में 21 खां 27 मई ताईं हीट वेव जी अलर्ट जारी करे छॾी। चीफ सेक्रेटरी पारां हीट वेव के मुंहुं ॾियण लाइ अस्पतालुनि में धार सेंटर्स ठाहिण, मार्केट्स में थधे पाणी जूं सबीलूं लॻाइण, रश वारनि हंधनि ते उस खां बचण लाइ शेड लॻाइण ऐं रेस्क्यू 1122 खे अलर्ट रहण जी हिदायत। चीफ सेक्रेटरी जी सदारत हेठि इजलास दौरान पीडीएम में अख़्तियारनि ॿुधायो त 21 खां 27 मई ताईं सूबे में गर्मीअ जी शदीद लहर ईंदी, जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट क़दम खंया वञनि। चीफ सेक्रेटरी बिजली जी फ़राहमी यकीनी बणाइण सां गॾु हीट स्ट्रोक सेंटर्स ठाहिण जी हिदायत बि करे छॾी। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर सूबे जे रहतुनि ऐं लोड शेडिंग मामले ते वफ़ाक़ी हुकूमत खे 15 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾेई छॾियो। मुल्क जी बिजली ऑन ऑफ करण जो बटण केपी वटि आहे। असांखे हिन साल जा रहियल 50 अरब रुपया ॿिए 2 महीननि में घुर्जनि। 15 ॾींहनि अंदरि वेहो ऐं मसइला हल कयो, न त गैर ज़िम्मेवारी जो लफ़्ज़ नंढो हूंदो। केपी असेंबली इजलास में ख़िताब कंदे गंडापुर चयो आहे त कश्मीरनि साम्हूं हुकूमत जी हिक ॾींहं में हवा निकिरी वई। केपी जो अवाम निकितो त पोइ हुननि जो छा हाल थींदो। स्ट्रीट क्राइम ते घणे हद ताईं ज़ाब्तो आणे वरितो आहे। 3000 कबाड़नि मां 354 चोरी जो सामान वठण में मुलविस आहिनि। 77 ख़िलाफ़ केस बि दाख़िल कया आहिनि। आईजी सिंध गुलाम नबी मेमून वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे अमन ओमान बाबति रिपोर्ट पेश करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जनवरी में रोज़ानो स्ट्रीट क्राइम जा 254, फरवरी में 252 ऐं मार्च में 245 केस दाख़िल थिया। अप्रैल में स्ट्रीट क्राइम जा केस घटिजी रोज़ानो 170 ताईं अची विया आहिनि। वॾे वज़ीर पारां स्ट्रीट क्राइम जे मुकमल ख़ात्मे जी हिदायत। वॾे वज़ीर आईजी सिंध खां सिक्योरिटी कोर मंसूबे जा तफ़सील बि तलब करे वरिता। आईजी सिंध ॿुधायो त सिंध में 48 टोल प्लाज़ा आहिनि। 40 टोल प्लाज़ाउनि ते सीसीटीवी कैमरास लॻी चुकियूं आहिनि। बाक़ी 8 टोल प्लाज़ा ते सीसीटीवी कैमराऊं लॻाइण जो कमु जारी आहे। जून जे पहिरें हफ़्ते ताईं समूरनि टोल प्लाज़ाउनि ते कैमराऊं लॻायूं वेंदियूं। क़ौमी हॉकी टीम जे रांदीगरनि जी GHQ आमद। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां मुलाक़ात। ISPR मूजिबि आर्मी चीफ क़ौमी हॉकी टीम जी शानदार कारकर्दगी जी वाखाण कंदे रांदीगरनि जे मुस्तक़बिल लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। हॉकी फेडरेशन जे सदर टीम सां मुलाक़ात ते आर्मी चीफ जा थोरा मंझां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त क़ौमी हॉकी टीम जी कारकर्दगी सां क़ौम जो घाट ऊचो थी वियो आहे। हॉकी टीम जी लाॻीतो कामयाबियुनि लाइ हर मुमकिन सहकार फराहम कंदासीं।